अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में शारेस बालाज खान जे मथां खून जो इल्ज़ाम साबित थींदो पंहिंजे भाउ जो या न थींदो, या इहा ॻाल्हि लिकी वेंदी खून जी। मां तव्हांखे सॼी हक़ीक़त हिन वीडियो में पाप नगर ड्रामे जी ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, पाप नगर ड्रामे में रेस बालाज खान जेको पंहिंजे भाउ खे मारे ऐं पूरे छॾियो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजो इल्ज़ाम जेको उनजी घरवारी आहे उहा खोलणु चाहे थी, ऐं रेस बालाज खान उनखे जेको आहे टार्चर करे रहियो आहे, त इहो इल्ज़ाम जेको आहे मुंहिंजे मथां न हणिजांइ। पर दोस्तों, फिरीगिरी रेस बालाज खान पंहिंजे भाउ जे खून जे में फासी पवंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान पंहिंजो भाउ जेको मारे ऐं दफ़न करे छॾियो आहे, उनजो इल्ज़ाम रेस बालाज खान जे मथां लॻंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नगर ड्रामे जी अचण वारी केस में रेस बालाज खान पुलिस जे हथां गिरफ़्तार थी वेंदो। जी हा दोस्तों, रेस बालाज खान पुलिस जे हथां गिरफ़्तार थींदो ऐं लाकअप में थींदो। दोस्तों, उमेद कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो। महिरबानी।